हॉकिंग रेडिएशन छा आहिनि? उन जो सवलो तारीफ़ ब्लैक होल मां निकिरण वारी रेडिएशन याने तापकारी शुआऊं आहिनि, जिन जो नालो स्टीफन हॉकिंग याने हॉकिंग रेडिएशन तापकारी रखियो वियो आहे। हिस्ट्री इज़ नॉट एवरीथिंग बट इट इज़ स्टार्ट जूं हेनरिक क्लेरिकी याने तारीख़ी सभु कुझु नाहे हूंदी, पर ही शुरूआत हूंदी आहे। तारीख़ में हॉकिंग रेडिएशन तापकारी जे बारे में ॾिसूं था। 1972 ईस्वीअ में जैकब बेकिस्टन ब्लैक होल जे बारे में थ्योरी पेश कई, जंहिं मूजिबि ब्लैक होल जे एंट्रोपी याने इनकिता तवानाई हुजणु घुरिजे। ही एंट्रोपी छा आहे? हर शइ हरारत जे सूरत में एनर्जी जो निकाल कंदी रहंदी आहे। जेसीं ताईं उन जो पद 2 डिग्री केल्विन सी डिग्री 273 न हुजे। ॾिसण में आयो आहे त ब्लैक होल जी कशिश घणे हुजण कारण उहा सभिनी शयुनि खे पाण ॾांहुं छिकींदो आहे ऐं जज़ब करे छॾींदो आहे। एसी ताईं जो रोशनी बि उन मां बची करे निकिरी नाहे सघंदी। पर जैकब बेकिस्टन जो मञणु आहे त थर्मोडायनामिक्स जे हवाले सां ब्लैक होल मां कुझु हरारत जो निकाल ज़रूरु थींदो हूंदो। उन शइ खे हॉकिंग अॻिते वधायो। 1973 ईस्वीअ में रूस जे शहर मॉस्को में स्टीफन हॉकिंग, जिन ॿिनि रूसी साइंटिस्ट सां कचहरी कई, उन स्टीफन हॉकिंग खे ब्लैक होल बाबति ॿुधायो त उतां खां बेएतबारी ख़ासि जिन मूजिबि पार्टिकल जो निकाल हुजणु घुरिजे। उन शइ खे नज़र में रखंदे 1974 ईस्वीअ में स्टीफन हॉकिंग जिन हिकु पनो पधिरो कयो, जंहिंजो नालो हॉकिंग रेडिएशन, जीअं ब्लैक होल एवोपरेशन जो नालो ॾिनो। ही त हॉकिंग रेडिएशन जो तारीफ़ ऐं माज़ी थी वियो। हाणे थोरो फिज़िक्स मूजिबि ॾिसिजे हॉकिंग रेडिएशन कमु कीअं कंदी आहे। शुरूआत क्वांटम फिज़िक्स सां कजे। स्टीफन हॉकिंग क्वांटम पार्टिकल जो ब्लैक होल सां गॾु जोड़जक जो मुतालो करे रहिया हुआ त उन जो इंटरेक्शन मुदाख़लत कहिड़ो हूंदो। ब्लैक होल ॾिठो त उहो ब्लैक होल सां कीअं रद्द अमल करे सघनि था। उन शइ खे सम्झण जे लाइ पहिरियां असां वर्चुअल पार्टिकल सम्झंदासीं त उहो ई कीअं कमु कंदा आहिनि। जीअं त असां ॼाणूं था त स्पेस टाइम मुकमल तौर ते ख़ाली नाहे। उते हर वक़्तु पार्टिकल ठही रहिया आहिनि ऐं हिक ॿिए में तामिल करे ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं उन खे ख़तमु थियणु चोराइबो आहे। अहिड़ा ठहण वारा पार्टिकल वर्चुअल पार्टिकल चयो वेंदो आहे। ही जोड़ी जी शिकल में ठहंदा आहिनि, हिकु मैटर ऐं ॿियो एंटी मैटर। ही काइनात खां एनर्जी उधारी वठी करे ठहंदा आहिनि ऐं ख़तमु थियण ते ॿीहर काइनात खे उहा एनर्जी वापसि कंदा वेंदा आहिनि। याने स्पेसस जे नेट फोर्स उन अमल जे दौरान 0 ई रहंदी आहे। जंहिं नमूने पार्टिकल एनर्जी सां ठहंदा ऐं ॿीहर थींदा ऐं वेंदे वेंदे वरितल एनर्जी वापसि कंदा, त उन खे ईअं ई बयानु करे सघिजे थो 0 = 1 - 1। उन तरह ब्लैक होल जे अफ़क़ जे वेझो वर्चुअल पार्टिकल्स ठहंदा आहिनि। ब्लैक होल जी मैसिव वॾे पैमाने ते फोर्स जे वजह सां उन जोड़ी जो हिकु पार्टिकल ब्लैक होल पंहिंजे अंदरि छिके वठंदो आहे। ॿियो पार्टिकल उतां खां निकिरण में कामयाबु थी वेंदो आहे। उन तरह ब्लैक होल मां हॉकिंग रेडिएशन जी सूरत में रेडिएट करे वेंदो आहे। हिकु ॿाहिरीं मुशाहिदे करण वारे जी मूजिबि त ही ज़रा ब्लैक होल खां रेडिएट थी रहियो हूंदो आहे, पर हक़ीक़त में ही अफ़क़ जे वेझो ठही रहिया हूंदा आहिनि। ब्लैक होल मां एनर्जी उधारी वठी करे ठहंदड़ उन लाइ उन ॿिन्ही जे धार थियण ते ब्लैक होल जे मास में खोट थियणु शुरू थी वेंदी आहे। जेतिरो घणा वर्चुअल पार्टिकल ठहंदा ब्लैक होल ओतिरो नंढो थी वेंदो ऐं उन मदर खे ब्लैक होल एवोपरेशन बि चयो वेंदो आहे। ब्लैक होल जेतिरो वॾो हूंदो, उहो वेझड़ाई मां स्पेस खां जेतिरो मास छिके रहियो हूंदो, उन जी निस्बत उन जी शुआउनि थियण जो रेशो घणे भाङे घटि हूंदी। उन करे वॾे ब्लैक होल जी मौत उन अमल सां थियणु घणो नामुमकिन मालूम थींदो आहे। पर नंढड़ाई वारा ब्लैक होल्स जो मास छिकण सां वधीक शुआऊं थी रहियूं हूंदियूं त ब्लैक होल आहिस्ते आहिस्ते नंढड़ो थींदो वेंदो ऐं हिकु वक़्तु अहिड़ो ईंदो
जो उहो ब्लैक होल मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदो, पर उन जे घुर्बल वक़्तु गूगल एयर खां बि घणो वधीक आहे, छो जो उन पार्टिकल जी सूरत में घणो घटि मास करे ख़र्च थी रही हूंदी, जीअं हिकु वॾे पाणी जी टैंकी में नंढड़ो सुराख़ कयो वञे, जितां खां सालनि खां पोइ हिकु क़तरो पाणी जो किरी। उन लाइ अञा ताईं असां कंहिं ब्लैक होल जे ख़तमु थियण जा सबूत नाहिनि मिलिया, बल्कि हिक ॿिए में ज़म थियण जा मिलिया आहिनि।